जानी मूं तुंहिंजे लाइ तोहफ़ो आंदो आहे। तोहफ़ो त तो लाइ मूं बि आंदो आहे, पर पहिरियां तूं ॾेखार। न, पहिरियां तूं ॾेखार। ही वठ मुंहिंजे पहिरें प्यार जो पहिरों तोहफ़ो। तुंहिंजो तोहफ़ो त मुंहिंजे तोहफ़े खां वधीक कीमती आहे। हथ मिलाए जानी। कमदार, इहा छोकिरी केरु आहे? मूं त कॾहिं कोन ॾिठी आहे। ऐं इहा हुबदार सां छो बीठी आहे? रईस नंढा, इहा छोरी कांडेर जी थी आहे ऐं इन छोरे जी मंग आहे मंग बुख ते। होतार शइ त प्यारी आहे। कमदार, शइ त ॾाढी भली आहे, यार दिल में घर। रईस नंढा, अबा हुकुम कयो त खंबे खणी हलोसि बुख ते। न कमदार न, न हिन दफ़े न, कंहिं ॿिए जॻह काॾे बि मुंहिंजे सोने सां खंबे खणी खयूं हलंदासीं। अचो। पनाह में रख जाए, माझी निगाह ऐं नज़रनि खां परे न रखजांइ। बस असांजी जोड़ी जी तोखे भारत आहे। मौला साईं, असांजी अर्ज़क आहे, असां ॿिन्हिनि जी तोखे भारत आहे। मौला साईं, असांजी जोड़ी ॾींहुं क़यामत ते सलामत रहे।
लगे तो ज़ोरावर हमलो करणु आयो असां ते। पोइ शींहं ते छा हमिलो कंदो नादर? अॼु हिनखे अहिड़ी सेखत ॾींदुसि जो हमेशह यादि रखंदो। अचई तीरे पंहिंजे ॿिए भाउ खे पंहिंजे टे भाउ खे बराबर अचे कॾहिं भॼणो अथई त भॼी जान बचाए। बाबा तोखे ज़ोरावर जी स्थिति जी ख़बर न तो धोनी मां निकिरी वई था न त ये टंगू सलामत न रहंदई रे। केतिरो भॼंदे हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी कबर मां पंहिंजे हथनि सां कोटींदुसि, पंहिंजे हथनि सां कोटींदुसि। अचो मुमताज खान मोब धाड़ेल जो ऐं ज़ोरावर धाड़ेल जो पाण में टकरो थो हले। इन ॿिन्हिनि वॾा ग़रीबनि सां ज़ुल्म कया आहिनि। हिकु ॾींहुं पाण में विड़ी तबाह थी वेंदा। हा उहो को न को ॾींहुं ईंदो। तार मुमताज खान अलाह वटि देर आहे अंधेर न आहे, अलाह उहो ॾींहुं ज़रूरु आणींदो। हा यार इन धाड़ियल मोहबत मुल्क में वायूं मचाए छॾिया आहिनि, पायूं।
वाह वाह फरदाना परवीन वाह वाह जोगाई बाबा तोखे भी इश्क जो टोंकर लगी वियो आहे छा? ना मां इश्क हिन उम्र में सो भी अच्छी दाढ़ी असा अब्बा इश्क न लॻई आहे न त हिन अछनि वारनि खे कारो कलर न करे ना ही वरी इहो फरदाना जो कलाम ॿुधो हा। बस दी आसी ना इहो भी न 60 सालन खां पोइ त ही कलर कयो अथव। पाण ॼाण बाबा जे सच पई चवां त खाए थो खार अमर हूंदी हुई त इहे शो ऐं शाप कान कंदो हो। हसीना पुट इहे इश्क जा सूरज न बाबा अॼु मुंहिंजी कुझु त तारीफ़ कर। मां कहिड़ो शाइर आहियां जो तुंहिंजी तारीफ़ कयां? मां त धाड़ेल आहियां धाड़ेल। न न बाबा पोइ मुंहिंजे हुस्न जी कुझु त तारीफ़ कर। जेकॾहिं नथी मुड़ी त पोइ ॿुध तुंहिंजूं अखियूं ईअं आहिनि जीअं किलाशन कोफ जूं गोलियूं, तुंहिंजा वार ईअं आहिनि जीअं मुंहिंजे रिपीटर जो पटो, तुंहिंजो बदन ईअं आहे ॼण राकेट लांचर जो गोलो। बाबा इहा मुंहिंजी कहिड़ी तारीफ़ थो करे? इहा त पंहिंजे हथियारनि जी तारीफ़ थो करे। चरी तोखे मूं चयो न त मां शाइर न आहियां, मां हिकु धाड़ेल आहियां धाड़ेल जंहिंजो वास्तो हथियारनि ऐं गोलियुनि सां हूंदो आहे। लाल मां तोसां नथी ॻाल्हायां। नथी ॻाल्हाईं? जेकॾहिं नथी ॻाल्हाईं त मां हलियो वेंदुसि, पोइ पछताईंदी। अलाए कीअं थो वञे? वञ त ॾिसां त सही। वञा थो ॾिसां त छा थी करी। सच चवंदा आहिनि मर्द त शक। फरजाना मां एतिरो बेवकूफ़ न आहियां। तो जाने मां तोखे कीअं सम्झायां? हू वहीद सिर्फ़ मुंहिंजो शाइर आहे ऐं हुन सां शाइरी जो रिश्तो आहे। हू मुंहिंजो भाउ आहे ऐं ॾींहं क़यामत ताईं मुंहिंजो भाउ रहंदो। फरजाना तूं सच पई चवीं? तुंहिंजी जवानी जो कसम भला पंहिंजे घरवारनि सां ॻाल्हि कई अथई? अदा कराची वियल आहे, जीअं वापसि ईंदो तोखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। अच त हलूं। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो। भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन। हां वो सुठो को निकतो है। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां। वठ न लालू खां पैसा त वठी था न।
दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधीअ में ॿुधायांव ॿुड़ी 313856262। शहर खां सस्तो ॿुधाईंदे। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। राइट में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी कहिड़ा हाल आहिनि दादा? छा आहे कॾहिं था अचो पोइ वांझो ई दुकान कमु त कान्हे को बसि हा सम्झो ठीकु आहे साईं। गाज़ी खान जेकॾहिं गोलियूं खपनि यार मोहबत खे त पुॼाए गाज़ी ऐं जेकॾहिं माण्हू अॻवा खे त मोटाए गाज़ी खान ऐं हा जेकॾहिं भुंग मिले त अधु झले मोहबत ऐं अधु गाज़ी खान। गाज़ी खान तूं मुंहिंजो पग मट यार आहीं। जे तो खाधो त छा जे मूं खाधो त कहिड़ी वॾी ॻाल्हि। ॻाल्हि त मिड़ी साॻी आहे यार मोहबत मुंहिंजी औताक ते अच मुंहिंजी दावत खाई वञ। गाज़ी खान तुंहिंजी दावत ज़रूर खाइबी पर फ़िलहाल मूंखे कुझु कम करणा आहिनि। पहिरियां उहे कम करे वठां पोइ तुंहिंजी दावत ज़रूर खाईंदुसि। अरे यार मोहबत उहे कहिड़ा कम आहिनि कुझु मूंखे बि त ॿुधा। गाज़ी खान उहे कम कयां पोइ तोखे ॿुधाईंदुसि। बसि यार वधीक तुंहिंजी मर्ज़ी। चङो गाज़ी खान वरी पिया ॻाल्हि ॿोल कंदासीं। फ़िलहाल ख़ुदा हाफ़िज़। खबरदार मता हिकिड़ो कदम बि अॻिते वधायो। तूं केरु आहीं? हटी पासो कर ऐं हिन छोरी खे असांजे हवाले करे छॾ। असां पंहिंजे मन जी मस्ती कंदासीं। अरे मां केरु आहियां? हिन ॻोठ जो ज़मीनदार आहियां। अरे वॾेरा त नियाणियुनि जी तूं ढकींदा आहिनि। तव्हां कहिड़ा वॾेरा आहियो? तव्हां वॾेरनि जे नाले ते हिकु बदनुमा दाग़ आहियो। ज़बान संभाले ॻाल्हाए। घणो ॻाल्हायो आहीं?
अरे मत वैसे छॾे अचां पर अभी इहा ॻाल्हि कंहिंसां न कजांइ छो जो तुंहिंजी इज़त जो मसइलो आहे वेहो अदा अॼु असां हे प्रोग्राम हलाई भाऊ जन ॾिजां तो हर हुन जे रही अदा मुंहिंजी त केसट जी तयारी लॻी पई आहे मां त नथी हली सघां अड़े कुर्ब कयो आदि फ़िलहाल मूंखे टाइम न आहे अॼु तुंहिंजी मर्ज़ी चङो असां हाणे हलूं था चङो माशाल्लाह माशाल्लाह सदा तुम रखो सोरावर तू मूंसां रोज़ ईअं मिलंदो रह त तोखे ॾिसी मुंहिंजी दिलि ठरे हारिया ना मां बि ईअं ई थो चाहियां तोसां रोज़ मिलणु अचां पर मां छा कयां मां हिकु धाड़ेल आहियां ऐं पुलिस जी नज़रुनि खां घुमी मां तॾहिं तोसां रोज़ मिलणु नथो अची सघां वधीक त तूं राज़ जो राणो आहीं मां तोखे छा थी करे सघां न रियाना मुंहिंजी मजबूरी सम्झ त मां केॾो मजबूर आहियां ज़ोरावर तूं मजबूर आहीं त मां बि मजबूर आहियां पंहिंजी दिलि जे हथां रियाना थोरो सब्र कर हिकु नओं डीएसपी आयो आहे ऐं धाड़ेलनि जे पोयां बाहि बारे ॾिनी अथसि ईअं न थिए मां किथे मारिजी न वञा ऐं मुंहिंजो मोह तोखे नसीब न थिए सोना साईं ई नचो ज़ोरावर मरन तुंहिंजा दुश्मन अलाए साईं मुंहिंजी हयाती बि तोखे ॾे रियाना पोइ मोकिलणी न आहे ऐं मां हाणे हलां थो ज़ोरावर
तूं वञ भली, पर मूंखे एतिरो त ॿुधाए न त वरी तूं कॾहिं मिलण ईंदे। जानी जे टे में मिलियो न त मां कंडनि ते पेर ॾेई बि तो वटि ज़रूरु पहुचंदसि। न न, वरी बि मूंखे ॿुधाए त तूं कॾहिं ईंदे त मां हुन ॾींहं जो इंतज़ारु त कयां। मुंहिंजा जानी, मां तोसां कूड़ो वाइदो नथो करे सघां। अस्सलामुअलैकुम सोटर। वालेकुम अस्सलाम। सोटर धणी बस खाना कीअं अचण थियो आहे? खैर में? सोटर सदोरे में कम हुयो, वो किथे आहे? अदो सदोरो त शहर वियल आहे, ख़बर ई न आहे अलाए कॾहिं ईंदो। त पोइ ठीकु आहे, अचे त मिली वठंदासीं। मुंहिंजा सलाम ॾिजोसि। वालेकुम अस्सलाम। चलो सोटर जानी, हाणे मोकिलाणी न सदाई कर बाबा। जोरावर धारे, जोरावर धारे, जोरावर अल्लाह गाड़ी मां कढ पैसा। अरे ॿुधाए न त कंहिं न हिकु गोलीअ में हराम। छो ॾसियां? मां न ॾसींदुमि। वो पता उस्ताद एसी डेढ़ रुपया ने न ॾसींदुमि मां। अरे थी सी दुकान इहो बि न ॿुधाईंदोसांव त उस्ताद मोबाइल में सेंडल हेठो लिकाई आहे। हा मथे कर दन। इहो बि मां न ॿुधाईंदोमांव त उस्ताद जी घड़ी बि खीसे में पई अथसि। तू छा थी रहे खीसे में? हथ पर कर। हाँ याद करने खानों अरे तू पाए बात करे बंद करे गामू सच्चा या पुटला रे दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण में ख़ुदकुशी करे छॾिया। साहब
हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 031385626682 छा ॻाल्हि आहे अॼु उदास अकेलो वेठो आहीं छा ॻाल्हि आहे यार तुंहिंजी मुंहं ते त सदाई मुर्क रहंदी अॼु उहा मुर्क तुंहिंजे मुंहं ते कोन थो ॾिसां अदा कोन थो ॾिसां हाँ बस सदा मुमताज ये अदा सूर ही न पुछ जानी मूंखे पाण खां अलॻि न सम्झ ऐं मूंखे ॿुधाए त कुझु दिलि जो भार हल्को थी अदा मुमताज जे नथो मुड़ी त मुंहिंजा भाउ ॿुध मुंहिंजो फरज़ाना सां प्यार थी वियो आहे ऐं मां हुन सां शादी करण थो चाहियां जानी इहा नामुमकिन आहे अदो सदरो इहो न चाहींदो त तूं हिकु फनकार सां शादी करें अदा मुमताज जे भाउ मुंहिंजी फरज़ाना सां शादी न थी न त मुंहिंजा भाउ मां ख़ुदकुशी कंदुसि हा मां ख़ुदकुशी कंदुसि न अदा न तूं अहिड़ो ॻाल्हियूं न कर अदे सदर सां ॻाल्हाईंदासीं ॾिसूं था त हू छा थो करे अदा मुमताज पहली यार तूं का मालकी कर न त मां मरी वेंदोमांइ मुंहिंजो जीअण हाणे मुश्किल आहे अदा अदा मरण तुंहिंजा दुश्मन तूं अलाह ते रख ऐं अलाह चङी कंदो ठीकु आहे अदा मां हलां टाइम तो दिनों थम शहरन के आधा एट 1000 को 20 में कलाम का जेको शहर है आए हाय हाय सिक्की दादा तहां जो एडो नालो थिंदो एडो वही दकड़ो भी कुछ ना है जुल्फकार मंगी भी कुछ ना है सब ये माजा शागिर्द थिंदा तहां जो हुकुम खपे बस बाबा आओ ता जो कलाम दो हलो बाबा हलो बिस्मिल्लाह हाय हाय नोट बाबा यानी मिट्टी कमाई छली मु कुरान ते चाचो कुटे पे हाने शहरन के ठिकाण 1000 500 माटे के जीवन न हाने की ना वडो फनकार थिंदो छा है शमन मीराली हलड़े हल तुंजी चबड़ो खान ले जो खटी आयो खैर सा ओ जमालो माखे लगे तो वरी अलाए के टप दई आयो आ वाह जो नोट मिला सही वारी शहर है वाह करावा आज तो तुझी ईद थी वई ईद बुख ते हाणे ये तो क्या ये सब पैसा मां फरिया तो मां पाजी शादी कंदम पाजी शादी बुख ते शहर अज फाता इन जो मतलब तो वरी ठगी करे आए बुख ते चाचा मुके कसम आ तुझो सिर जो चा चालाकी ते सिगरेट सवाल ते रख लाल ते चाचा मां कसम आ मिट्टी खपाए ना नवा शहर फाता है नवे फनकारन का नवा शहर वरी वही दकड़े को वडो नालो कंदो वही दकड़े को वडो नालो थिंदो इन जो मतलब तो वरी जो पैसा ने शायरन को कढी अब अगर शायरन को भी कढो मिट्टी भी न खपायूं मोचड़ा भी खायूं फनकार भी थियणो है ना आखिर मैंने गाल बुझ मां घणो तो तंग चोया मुझे पुले लता अरे तो नंबर तो मैं तो के तड़पाए कुटिया पर मां चा क्या तुम तू मुझे भाजी आखिरी निशानियां अरे तू टगी करे अरे टगी ना पार दिन ना मां काले वजा शरण को भी न वटा मिट्टी भी न कपावा बाकी बिजलीगिरी करा जेल में वजा
ॻाल्हि ॿुध इहे जेके शेर आहिनि न इहे सिधो ईंदा वॾेर ॾे ऐं वॾेर वरी जेको मुंहिंजी उबती कल लाहींदो न पुठ ते मूंखे ख़बर आहे पोइ मां काॾे वञा चाचा जीअं चओ पंहिंजो मुहकारो मला अरे गुलकारी रती गुलकारी चार के गुलकारी में जेकॾहिं केसरी करे बि ॾे त कंपनी वारे चवंदो मूंखे 20,000 ॾे 10,000 ॾे उहो मां काॾो वरिया इहे पैसा पहिरीं केसर में ॾींदो मान पोइ निड़ी ते लत रही वठंदो मान वॾो फनकार थींदो हाणे तव्हां उहा कलायत न छा करा पोइ हाणे अरे ॻाल्हि ॿुध इहे कहिड़ा शेर हुया नवां आया हुया हिकिड़ो इलियास हुयो हिकिड़ो वल्लू हुयो वल्लू इलियास हाणे इहे टूटा वाह वाह अरे वाह भाटिया वाह तेरा इहे तूं मिट्टी खपा शाइरनि खां कढ पर मुंहिंजी पूरत ज़रूर कर आखिर माथे भी तो शादी करनी है मुर्गो आंदो जमील कि तो केड़ो मुर्गो हथ कयो मुखे भी ते दिखार तव्हां मूंखे हिते आणी सुठो न कयो आहे छा मशहूर फनकारा खे तव्हां अगवा करे आहियो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि फलाना वे अॼु दर्द भरे को कलाम तो ॿुधायो तव्हां चओ था त मां तव्हांखे कलाम ॿुधायां थी फरज़ाना तुंहिंजो कलाम ॿुधाइण जी वॾी महिरबानी घुर जो कुझु घणो थी घुर मूंखे तव्हांजी का शइ न खपे बसि असांखे छॾियो जो असां वञूं फरज़ाना तव्हां आज़ाद आहियो तव्हांखे इजाज़त आहे तव्हां वञो शिकार सॼो कमु पुलिस ख़राब कयो आहे अहिड़ा केतिरा ई शिकार मूं बि हज़म करे छॾिया जेकॾहिं हिकु शिकार वियो त छा थी पियो मूं बि अहिड़ा हज़ारे शिकार हथ कंदो छो त मूं बि पुलिस खे चैलेंज कयो आहे हाणे मात करे कोन विहंदो सरदार पुलिस वञी हाणे बस करे घर में वे सरदार पुलिस वारनि घणा ॾींहं सुकून कयो हाणे सुकून फिटल हुजे त ख़बर पए सरदार पुलिस खे ख़बर पई आहे मोबाइल जो शहर बेले में लथो आहे सरदार पुलिस सम्झी वई आहे त मोब घटि कोन कंदो आहे घटि माना बेइज्जती वधि माना तबाही हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोब खे पुलिस जी तबाही करणी आहे तबाही सरदार पुलिस में ईअं था थरथलो मचायो जीअं पखियुनि में बांस मचाईंदो आहे थरथलो त छा पर उन्हनि जे घरनि में मातम मचाइणो आहे मातम जेकॾहिं उन्हनि जा मालिक रीवी करे न रुना त मुंहिंजो नालो बि मोहब नाहे मुंहिंजो नालो मोहब
मुमताज खान शो परेशान आयो रहता है सोट धणी विश्क जानीअ जी हिकु छोकिरीअ सां प्यार थी वियो आहे चए थो त हुन छोकिरी सां जेकर मुंहिंजी शादी न थी त आउं ख़ुदकशी करे मरी वेंदुसि तोखे त ख़बर आहे अदा सदोरो हर औरत खे घर में बर्दाश्त न कंदो असोट इहा ॻाल्हि त सही आहे पर हिन मसइले जो हल तोखे ऐं असांखे करिणो पवंदो पोइ सोट अवां बि सोचियो ऐं कुझु मां बि सोचियो त छा करणु खपे सटर बि ईअं था कयूं सदोरे जे अचण खां अॻु जानीअ जी शादी था कराए छॾियूं पोइ जेको थियो उन सां मुंहुं ॾेई वठंदासीं सोट पोइ हलो त जानीअ खे चऊं त हू शादी जो तयारी करे ठीकु आहे हलो सर खबर पए ज़रूर करे मिली मिली को वाह सिपाही आएगा वाह तो गाल करे कुछ मुश्किल कर चली पोइ सारो देर छा करी अचो तो पोइ अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम सर जानी मां ममता से इहो सोचियो आहे त सदोरे जे अचण खां अॻु में तुंहिंजी शादी कराए छॾियो ओए अदा सदोरे सां मुंहुं केरु ॾींदो अदा सदोरो आयो त हुन सां असां पाण मोड़ींदासीं तूं परेशान न थी तूं ठही संभरी शहर निकिरी वञ जेकॾहिं असां हलंदासीं त घणी फशरी थींदी जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां वञा थो तूं वञ खज़ाना सां लाऊं लही उनखे घर वठी सौट मां ईअं ई कंदुसि हाणे मां हलां थो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562
जॾहिं हथियार निकिरे थो हथ में खणे थो जॾहिं हथियार निकिरे थो बाहर थी होशियार हथ में खणे थो जॾहिं हथियार निकिरे थो बाहर थी होशियार उदास रहनी आहे। न न अहिड़ो त कुझु न आहे। तूं ॿुधाए त मूंखे हिन दरगाह में कीअं घुरायो अथई? फरज़ाना तुंहिंजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आंदी आहे। जानी कहिड़ी ख़ुशख़बरी आंदी अथई? फरज़ाना अदा सां फोन ते ॻाल्हायो आहे ऐं हू राज़ी थी पियो, पर अदा हिकु शर्त विधो आहे। शर्त? कहिड़ी शर्त? हाणे अॼु खां पोइ तूं न ॻाईंदीअ, या पंहिंजो फन प्यारो कर या मूंखे प्यारो कर। जानी तो लाइ सिर बि हाज़िर आहे। तूं जान घुरिया पोइ बि मां इनकार न कयां। हाणे त ख़ुशि आहीं? सुना, अॼु त मुंहिंजी रग रग ठारे छॾी, त पोइ अच मूंसां कसम खण। मां हिन मुर्शिद जो कसम थी खणां त अॼु खां पोइ मां न ॻाईंदमि। हाणे त ख़ुशि आहीं?
वठो मोबाइल खाना। हाँ गाजी खाना। दसीन पंजी वडेर की वारी रंग अरे वो तुझे छाछा न गया तू एक टक्के जो चोर है धड़ावणी गुरु करे तो के बंगुल ने कारण जो मालिक बनायो गद्दार ही गद्दार कदे बची न सकंदो कदे भी बची न सकंदो यार मूंखे ग़लतफ़हमी थी आहे मां तोसां गदारी न कई तो मूंखे ऐं मुंहिंजे साथियुनि खे साथ ॾिनो अञा चवीं थो त मूं गद्दारी न कई आहे यार मोहब्बत मूंखे माफ़ कर यार तोखे माफ़ कयां तो जेड़े गद्दार के माफ क्या जो पूरो खानदान मारिया वो तो जेड़े गद्दार सजा कट्टा मरण लाए तैयार थी मरण लाए बता दुनिया चवे त मोब कमीड़न के पोयों गोलियों नहीं मारियो